नासरीन मदेजी में क़त्ल थियल नौजवान के वारसनि एहतजाजी मुज़ाहिरो करे जवाबदारनि जी गिरफ़्तारी जो मुतालबो कयो आहे। वधीक तफ़सील हिन रिपोर्ट में। खैरपुर पुलिस पारां मुबैना पुलिस मुक़ाबलो ॼाणाए क़त्ल कयल मदेजी वासी ॿिनि नौजवाननि ज़ीशान खोखर ऐं हरीसुल्ला पंवर जे खूननि सां इंसाफ़ लाइ मदेजी बचाओ तहरीक जी सॾ ते दरगाह मस्तली बस हिकिड़ो खां एहतजाजी रैली कढी वई। इहो हक़ नथो पहुचे त हो रोड ते बीही जेको आहे पाण फ़ैसिलो करे। फ़ैसिले जो हक़ अदालतुनि खे हूंदो आहे, फ़ैसिले जो हक़ कानून जा जेके इदारा आहिनि उन्हनि खे हूंदो आहे। पर हिननि असांजे ॿिनि नौजवाननि खे जेको आहे सो झले ज़बरदस्ती मार कुट कई आहे ऐं उन मार कुट खां पोइ जॾहिं हुननि जी जो साह निकिरण ते आहे त पुलिस हुननि सां गॾिजी नौजवाननि ते गोलियूं हलायूं। किथे वञनि था जीअं त वञनि था रुगो पैसे ज़ोर ते कराची खां वठी हिते खैरपुर ताईं, खैरपुर खां वठी ओभर ताईं, ओभर खां वठी जेकंबा ताईं हथियार सप्लाई था कनि। मदेजी शहर जा हिकिड़ा कुंदर असांजा नौजवान जेके बेगुनाह शहीद कया आहिनि, हिकु स्मगलर ऐं हिकिड़ो जेको मंशात फरोश अमीन पठान ऐं उनजी जेको आहे सो पुलिस जी वर्दी में कारी रिढूं जेके आहिनि उन्हनि असांजे नौजवान खे शहीद कयो आहे, बेगुनाह शहीद कयो आहे। उन्हनि खे सख़्त खां सख़्त सज़ा ॾिनी वञे। जी ॾे मालिक वञनि था त साईं तव्हां असांखे इंसाफ़ ॾियो, पर इंसाफ़ असां जेसीं ताईं असांखे इंसाफ़ न मिलंदो असांजा एहतजाजी मुज़ाहिरा धरणा बबलो बाईपास खैरपुर जाती हलणो पियो हलंदासीं त असांखे इंसाफ़ ॾिनो वञे। DIG IG ऐं CM असांजो जेको सिंध जो आहे ऐं PM आहे, असां उन्हनि सां मुतालबो कंदासीं त असांखे इंसाफ़ ॾिनो वञे। रिपोर्टर तौहीद बिरोई, दती TV न्यूज़, मदेजी।